केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक चौथों ओलिगोसेकेराइड ऐं पॉलीसेकेराइड। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजो अॼु लेक्चर जा मौज़ू आहिनि ओलिगोसेकेराइड्स ऐं पॉलीसेकेराइड्स। ओलिगोसेकेराइड्स असीं शुगर्स ऐं पॉलीसेकेराइड पढ़िया हुयासीं। कार्बोहाइड्रेट जा ॿ वॾा ग्रुप, शुगर्स जेके आहिनि उन्हनि में मोनोसेकेराइड्स बची वञनि था त डायसेकेराइड ऐं ओलिगोसेकेराइड बची वञनि था। हक़ीक़त में डायसेकेराइड पिणु ओलिगोसेकेराइड में क्लासिफाई करे सघिजे थो। ऐं ॿिया हुया असांजा वरी पॉलीसेकेराइड्स। ओलिगोसेकेराइड्स जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त ओलिगोसेकेराइड्स गिव 2 to 9 यूनिट्स ऑफ मोनोसेकेराइड्स ऑन हाइड्रोलाइसिस। जेकॾहिं असां ओलिगोसेकेराइड खे पाणी सां मिलायूं या पाणी सां हुनखे को रिएक्शन करायूं त तव्हांखे इहो ओलिगोसेकेराइड टी 2 या 9 मोनोसेकेराइड यूनिट्स में मिलंदो। यानी ओलिगोसेकेराइड एतिरो नंढो बि थींदो आहे जो 2 मोनोसेकेराइड मां ठहियल हुजे ऐं एतिरो वॾो बि थींदो आहे जो 9 हेड़नि मोनोसेकेराइड यूनिटनि मां ठहियल हुजे। Therefore, they are classified as disaccharide, trisaccharide, tetrasaccharide, etc. तंहिंजे करे ओलिगोसेकेराइड खे डायसेकेराइड, ट्राइसेकेराइड, टेट्रासेकेराइड वग़ैरह वग़ैरह जहिड़नि ग्रुपनि में विराए सघिजे थो। Depending upon the number of units they produce on hydrolysis. डायसेकेराइड, ट्राइसेकेराइड, टेट्रासेकेराइड जो दारोमदार इन शइ ते हूंदो त उहो जॾहिं हाइड्रोलाइज़ कजे उनखे, जॾहिं उनखे टोड़जे, पाणी सां मिलाइजे त उहो केतिरा यूनिट पैदा करे थो। मिसाल जे तौर ते ओलिगोसेकेराइड आहे असांजो, हुन में ॾिसो त डायसेकेराइड बची वञनि था जिन में माल्टोज़, लैक्टोज़ ऐं सक्रोज़ जो मिसाल शामिल आहे, ऐं ट्राइसेकेराइड बची वञनि था जंहिंमें रेफिनोज़ जो मिसाल आहे। ईअं टेट्रासेकेराइड पिणु हिन में शामिल आहिनि। The most important oligosaccharides are disaccharides like sucrose. ओलिगोसेकेराइड में अहम क्लास डायसेकेराइड्स जो हूंदो आहे। मिसाल जे तौर ते जीअं सक्रोज़ तमामु घणी मशहूरु ओलिगोसेकेराइड शुगर आहे। सक्रोज़ जे अंदरि तव्हांखे हिकिड़ो यूनिट फ्रक्टोज़ मोनोसेकेराइड ऐं ॿियो ग्लूकोज़ मोनोसेकेराइड जो मिलंदो। इहे ॿई पाण में ग्लाइकोसाइडिक बांड जे ज़रिए ॻंढिजंदा आहिनि त हिकिड़ो यूनिट सक्रोज़ जो ठहंदो आहे। हाणे सक्रोज़ खे असां जेकॾहिं पाणीअ सां मिलाए हुनजी हाइड्रोलाइसिस कराईंदासीं त फ्रक्टोज़ तव्हांखे अलॻि मिलंदो ऐं ग्लूकोज़ तव्हांखे अलॻि मिलंदो। इन जे करे सक्रोज़ खे डायसेकेराइड चयो वञे थो, छो त इहो जॾहिं हाइड्रोलाइज़ थिए थो त 2 यूनिट पैदा करे थो। ओलिगोसेकेराइड जीअं मिसाल जे तौर ते सक्रोज़ साॻियो ई असां खणूं था, पाणी सां मिलायूं था त हाइड्रोलाइसिस थिए थो त तव्हांखे हिकिड़े पासे खां ग्लूकोज़ थो मिले ऐं ॿिए पासे खां तव्हांखे फ्रक्टोज़ थो मिले। जेकॾहिं ओलिगोसेकेराइड में सक्रोज़ न खणूं, असांखे ॿिया मिसाल खणूं त उन में तव्हांखे 2 खां 10 मोनोसेकेराइड्स ताईं यूनिट मिलंदा। In oligosaccharides, monosaccharides are connected with each other by glycosidic bond or linkages. ओलिगोसेकेराइड जे अंदरि मोनोसेकेराइड पंहिंजो पाण में ग्लाइकोसाइडिक बांड जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि। सक्रोज़, माल्टोज़, लैक्टोज़ etc. are important members of oligosaccharides. सक्रोज़, माल्टोज़, लैक्टोज़ या रेफिनोज़ इहे असांजी ओलिगोसेकेराइड्स जा अहम मेंबर आहिनि। Like monosaccharides, oligosaccharides are crystalline solids, sweet in taste and soluble in water. मोनोसेकेराइड्स वांगुरु ओलिगोसेकेराइड्स पिणु कलमी सॉलिड्स थियनि था, ज़ाइके में मिठा ऐं पाणीअ में ॻरंदड़ थींदा आहिनि। पॉलीसेकेराइड्स, पॉली जो मतिलबु ई घणो आहे। पॉलीसेकेराइड यानी घणनि, तमामु घणनि मोनोसेकेराइड्स मां ठहियल शुगर चयोसि। Polysaccharides are macromolecular carbohydrates. Polysaccharide macromolecular carbohydrates हूंदा आहिनि, consisting of hundreds to thousands of monosaccharides. Polysaccharide 100 खां हज़ारनि मोनोसेकेराइड्स ते मुश्तमिल थियनि था। Examples of polysaccharides are starch and cellulose. स्टार्च निशास्तो ऐं सेल्यूलोज पॉलीसेकेराइड्स जा मिसाल आहिनि। पॉलीसेकेराइड जो जेकॾहिं हाइड्रोलाइसिस कराइजे त तव्हांखे 10 मोनोसेकेराइड खां घटि में घटि 10 मोनोसेकेराइड खां वधीक तव्हांखे यूनिट्स मिलंदा। जीअं ग्लूकोज़ या स्टार्च आहे, उनखे जेकॾहिं असां पाणी सां मिलायूं
त असांखे घटि में घटि 10 ग्लूकोज़ जा यूनिट्स मिलंदा। हाणे ॾिसो मोनोसेकेराइड आहे, उनजो मिसाल आहे हिकिड़ो ग्लूकोज़। उनजे अंदरि ॾिसो हीउ जेको ब्लैक जेकी असां डाट्स ॾेखारियल आहिनि, इहे कार्बन खे रिप्रेज़ेंट करे थो। 1 खां 6 ताईं कार्बन जेको तइदाद आहे 9 ताईं बि थींदो आहे, उहे असांजे मोनोसेकेराइड्स जे अंदरि हूंदा आहिनि। ऐं वरी अहिड़ा ईअं जेकॾहिं मोनोसेकेराइड पाण में मिलंदा त ओलिगोसेकेराइड ठहंदो। ओलिगोसेकेराइड तव्हांजो मिसाल आहे माल्टोज़। हाणे हुनजे अंदरि ॾिसो हिकिड़ो यूनिट हेॾां आहे 6 कार्बन वारो, ॿियो यूनिट हेॾां आहे 6 कार्बन वारो। इहे ॿई पाण में मिलनि था त तव्हांजो ओलिगोसेकेराइड ठहे थो। डायसेकेराइड हुनजो मिसाल आहे। वरी इहे ओलिगोसेकेराइड पाण में मिलंदा आहिनि त पोइ वञी करे पॉलीसेकेराइड ठहंदो आहे। Polysaccharides can be classified into 2 groups on the basis of monomers type they are made of. Polysaccharide कहिड़नि मोनोमर्स मां ठहियल आहिनि, इन जे बुनियाद ते 2 ग्रुपनि में विरायल आहे। पहिरियों ग्रुप आहे होमो पॉलीसेकेराइड, यानी साॻियुनि यूनिटनि मां ठहियल पॉलीसेकेराइड। मिसाल जे तौर ते स्टार्च आहे या सेल्यूलोज आहे त इहो होमो पॉलीसेकेराइड जा मिसाल आहिनि। ऐं ॿियो ग्रुप आहे पॉलीसेकेराइड जो हेट्रोपॉलीसेकेराइड। हेट्रो जो मतिलबु आहे डिफरेंट मोनोमर्स मां मोनोसेकेराइड्स मां ठहियल पॉलीसेकेराइड हुजे त हुनखे चवंदासीं हेट्रोपॉलीसेकेराइड। मिसाल जे तौर ते मसीलेज या नेचुरल गम्स वग़ैरह। दे आर एमॉर्फस सॉलिड्स। पॉलीसेकेराइड्स गैर कलमी एमॉर्फस थींदा आहिनि। दे आर टेस्टलेस, उहे बेज़ाइका थियनि था, एंड इनसॉल्युबल इन वाटर, ऐं उहे पाणीअ में अणगरंदड़ हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पाणी में तव्हां जॾहिं इन्हनि खे ॻारींदव त उहे पाणीअ जे अंदरि वञी करे तरे में वेही रहंदा या उन पाणीअ में अंदरि फैलिजी वेंदा, पर उन में ॻरंदा कोन, ऐं उन्हनि जी टेस्ट बि मिठी कोन्हे का। ही बेज़ाइका थींदा आहिनि। दे आर नॉन रिड्यूसिंग इन नेचर। ही पंहिंजे जोहर में नॉन रिड्यूसिंग। सेल्यूलोज, स्टार्च, glycogen, amylose, etc. are common polysaccharides. सेल्यूलोज, स्टार्च जेको ॿूटनि मंझि पैदा थिए थो, ऐं ग्लाइकोजन जेको वरी जानवरनि जे जिस्मनि में हूंदो आहे, अमाइलोज वग़ैरह आम पॉलीसेकेराइड्स जा मिसाल आहिनि। सेल्यूलोज इज फाउंड इन द सेल वॉल्स, वुड, लेनिन, पेपर, कॉटन, एक्सेट्रा। सेल्यूलोज ॿूटनि जे अंदरि मिलंदो आहे, तंहिंजे करे उहो सेल वॉल्स में हूंदो आहे, काठ में हूंदो आहे, या पने में या काटन में। Cotton contains 95% सेल्यूलोज। 95% सेल्यूलोज असांखे काटन जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त उन में 95% सेल्यूलोज जो मौजूदु हूंदो आहे। स्टार्च occurs in cereals like wheat, rice, barley, etc. स्टार्च या जंहिंखे असां निशास्तो चऊं था, कणिक चांवरनि वग़ैरह में, जवन में मिलंदी आहे, एंड रूट्स ऑफ पोटेटोज़, ऐं पटाटनि जी पाड़ुनि में मिले थी। ग्लाइकोजन आल्सो कॉल्ड एज एनिमल स्टार्च। ग्लाइकोजन जंहिंखे असां जानवरनि जो निशास्तो एनिमल स्टार्च पिणु चऊं था, फाउंड इन मसल्स एंड लिवर ऑफ एनिमल्स। इहो असांखे जानवरनि जे जहिड़े में या उन्हनि जे मसल्स जे अंदरि मिलंदो आहे। असांजो अॼोको लेक्चर ओलिगोसेकेराइड ऐं पॉलीसेकेराइड जे इंट्रोडक्शन सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।